नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरन जो सिलसिलो जारी है। इन वक्त असी तव्हांखे डींगाणो बोज़दार में खबर दींदा हलूं त जिते पूरी दुनिया में उम्मत मुसलमा ईद उल अज़हा जूं खुशियों मल्हाए रही है, उते डींगाणो बोज़दार में ईद उल अज़हा जी खुशी वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हाई पई वञे। जॾहिं त ईद निमाज़ डींगाणो बोज़दार जे क़दीमी ईदगाह में पढ़ाई वई है, जिते उम्मत मुसलमा मुल्क पाकिस्तान ऐं फ़लस्तीन जे मुसलमाननि लाइ दुआऊं घुरियूं वयूं आहिनि। इन खां पोइ सुन्नत इब्राहिमी मुताबिक़ हलाल जानवरनि जी कुर्बानी कई वई है। पूरी दुनिया में उम्मत मुसलमान ईद उल अज़हा जूं खुशियों मल्हाए रही है। उते डींगाणो बोज़दार में ईद उल अज़हा जी खुशियों मल्हायूं पियूं वञनि। जॾहिं ते ईद नमाज़ डींगाणो बोज़दार जे क़दीमी ईदगाह में अदा कई वई, जिते उम्मत मुसलमान मुल्क पाकिस्तान ऐं फ़लस्तीन जे मुसलमाननि लाइ दुआऊं घुरियूं वयूं। उन खां पोइ सुन्नत इब्राहिम जे मुताबिक़ हिलाल जानवरनि जी कुर्बानी कई वेंदी। तोड़े वॾा ईद जूं खुशियूं भरपूर नमूने मल्हाए रहिया आहिनि। शहर जे मुख्य बाज़ार में रांदीगनि जा स्टॉल ऐं खाधे पीते जा स्टॉल पिण लॻाया विया। असीं ईद वॾी खुशी सां मल्हाईंदा आहियूं। हर साल जीअं असांखे हिते बहितर मनियारी जी दुकान लॻाईंदा आहियूं, बचपन खां असीं लॻाईंदा आहियूं। असांजे जी असांजी हिकिड़ी सुञाणपीअ जी 3-4 साल जा हुआसीं, असां तॾहिं खां ई लॻाईंदा आहियूं। रमज़ान जी ईद हूंदी आहे, चाहे ज़ुल्हज जी ईद, असां बचपन खां इहो कमु कंदा आहियूं। मनियारी जो हर ईद ते कंदा आहियूं, अल्हम्दुलिल्लाह हर साल कंदा आहियूं। पर हींअर महांगाई जे हवाले सां ॿारनि वीचारनि वटि माना जेको एतिरो कोन्हे, ॿार वीचारा माना माइट वीचारा परेशान आहिनि। हींअर जेको महांगाई जाम आहे, जेका 20 रुपया शइ मिलंदी अॼु ख़रीदारी उतां 150 रुपए, जेके 50 में वठंदासीं अॼु शइ ख़रीदारी उतां 200 रुपए आहे। वो ॿार वीचारो गरीब आहे, गरीब जो ॿार आहे। उन खां पोइ असीं कोशिशि कंदा आहियूं हल्का आइटम खणी ईंदा आहियूं, ताकी ॿारहाड़ी जो माहौल आहे 50-100 वारो खणी ईंदा आहियूं, जो 50-100 में ॿार रहिजी वञे। असांजी अल्हम्दुलिल्लाह कोशिशि इहा ईंदा आहे ॿारहाड़ी जो माहौल आहे, शयूं सस्तियूं हलायूं, जो ॿारहाड़ी जो माहौल आहे, जो ॿार बचो वीचारो ख़ुशि थी वञे। ॻोठ जा आहिनि ॿार बच्चा सभु अल्हम्दुलिल्लाह, सभु पाड़े जा ॻोठ राॾ जा आहिनि। कोशिशि इहे कंदा आहियूं रिआयती शइ। ऐं निहायती शुक्रगुज़ार आहियां अवामी आवाज़ जे नुमाइंदे अब्दुल अज़ीज़ ख़ासकली जो जेको हिते ईद जे हवाले सां कवरेज करणु आयो। अल्हम्दुलिल्लाह अॼु ईद उल ज़ुहा मुसलमाननि जी तमामु वॾी इज़त आहे, वॾी जोश ऐं जज़्बे सां ॿियनि शहरनि जीअं डींगाणो बोज़दार में बि ईद उल ज़ुहा मल्हाई पई वञे। ईद उल ज़ुहा जेका हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी सुन्नत आहे, नबी हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम बि इहा सुन्नत कई ऐं ॿियनि मुसलमाननि खे बि तलक़ीन कई। मुसलमान भाइरनि डींगाणो बोज़दार जी वॾी ईदगाह में सभिनी ईद जी नमाज़ अदा कई। उन खां पोइ सभु कुर्बानियूं करे रहिया आहिनि, को छेलनि जी, को ढगियुनि जी, को जेको सो मैन जी। तमामु बहितरीन वॾे जोश सां जज़्बे सां डींगाणो बोज़दार में ईद उल ज़ुहा मल्हाई पई वञे, तमामु बहितरीन। ऐं जेको सो आउं रिक्वेस्ट कंदुसि मुसलमान भाइरनि खे जो कुर्बानी कयो, वधि खां वधि कुर्बानी कयो ऐं उन में ग़रीबनि मिसकीननि खे बि जेको सो गोश्त ॾियो। हीउ तमामु वॾो सवाब ऐं अजर जो कमु आहे। महिरबानी, तमामु दोस्तनि जी महिरबानी। जेको सो ज़ुल्हज जो महीनो आहे, जेको सो असां वॾे इनखे अक़ीदत सां मल्हाईंदा आहियूं। अॼु असां सुबुह जो अॼु ईद जो फर्स्ट डे आहे, ईद नमाज़ अदा कई। उन में जेको सो फ़लस्तीन जे हक़ में बि दुआ वग़ैरह करे उन खां पोइ जेको वॾे जोशो खरोश सां असां पंहिंजे घर जी तरफ़ आयासीं। ईद वग़ैरह मिली, उन खां पोइ जेको सो जानवर वग़ैरह ज़िबा कयो आहे। सुन्नत इब्राहिमी आहे जेका असां उन खे असां कंटिन्यू रखंदा पिया अचूं, क़दीमी वॾनि खां वठी जेको सो इहे असां कंदा आहियूं। ऐं वॾी अक़ीदत सां ऐं ख़ुशी सां माना असां जेको सो कोशिशि कंदा आहियूं त कमु बि पंहिंजो पाण करियूं। जेको सो कासाई वग़ैरह वारो बि हूंदो आहे, पर हिकिड़ो असां सभु यार दोस्त ॿाहिरि फैमिली मेंबर सभु गॾिजी करे काफ़ी टाइम खां इहो असां कंदा आहियूं। वॾी ख़ुशी मिलंदी आहे, तमामु सुकून मिलंदो आहे असांखे। सब्सक्राइब कयो अवामी न्यूज़ HD खे ऐं ताज़ा तरीन ख़बरुनि लाइ ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।